अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तर्की टीवी न्यूज़ में भली कार आओ यहाँ मादवी तहीम सबका पेरी शामिल करनासी हेडलाइंस। FBI पार्लियामेंट मेंबरन जी 2019 जी टैक्स गोशवारन ते बदल डायरेक्टरी जारी करे छॾी। टैक्स डायरेक्टरी मूजिब वज़ीर आज़म इमरान खान साल 2019 में आमदनी 4 करोड़ 35 लाख रुपया हुई ऐं हिन 98 लाख 54 हज़ार रुपया टैक्स ॾिनो। शहबाज शरीफ जी आमदनी 5 करोड़ 63 लाख ऐं टैक्स 82 लाख 42 हज़ार रुपया ॾिनो। आसिफ ज़रदारी जी आमदनी 28 करोड़ 26 लाख रुपया हुई, हुन 22 लाख 18 हज़ार रुपया टैक्स अदा कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी साल 2019 जी आमदनी 3 करोड़ 81 लाख रुपया हुई ऐं बिलावल भुट्टो 5 लाख 35 हज़ार रुपया टैक्स ॾिनो। सिंध जे वॾे वज़ीर मादनी शाह जी आमदनी 5 करोड़ 70 लाख रुपया हुई ऐं हुन 10 लाख 99 हज़ार रुपयनि जी टैक्स अदा कयो। पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बुज़दार टैक्स जी मद में सिर्फ़ 2 हज़ार रुपया अदा कया। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत में इस्लामाबाद में हुकूमती तर्जुमाननि जो इजलास। वज़ीर आज़म पारां हुकूमती तर्जुमाननि खे नाइज़ तरमीमी बिल बाबति अवाम जा ख़दशा ख़त्म ऐं मोशी अंगघर अवाम सां शेयर करण जी हिदायत। इमरान खान चयो त नाइज़ बिल खे अवामी सतह ते असराइते तरीक़े सां नाहे खयो वियो। ऑपोज़िशन जे जारी बयानीअ जो ॼमी मुक़ाबिलो दर्मी। हुकूमत करंट अकाउंट जो नुक़सान पूरो करण लाइ कर्ज़ वठण ते मजबूर आहे। नाले वारे वफ़ाक़ी वज़ीर जो एताब शौकत तरीन चयो आहे त टैक्स कल्चर खे हटी ॾियण लाइ पार्लियामेंटेरियंस खां शुरूआत थियणु घुरिजे। जंहिंजी जेतिरी ताक़त आहे उहो ओतिरो टैक्स लॻाए थो, हाणे टैक्स ॾियणो पवंदो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सईद गनी, मुर्तज़ा वहाब, अरसलान शेख ऐं मिर्ज़ा मक़बूल से मुलाक़ातूं। कराची में तरक़ियाती कमनि जी रफ़्तार, मकानी इदारनि जे मसइलनि जे हल समेत शहर जी मजमूई सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। अरसलान शेख बिलावल भुट्टो खे सख जे अवामी मसइलनि ऐं उन जे हल बाबति ब्रीफिंग ॾिनी। पीपल्स पार्टी पारां सुप्रीम कोर्ट खां भुट्टो रैफरेंस केस जो फ़ैसिलो ॿुधाइण ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाइल जो फ़ैसिलो अदालती क़तल करार ॾेई तारीख़ में दुरुस्तगी करण जो मुतालबो। पीपी सिंध पारां शहीद भुट्टो जी 94 सालगिरह सूबे जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में मल्हाइण जो ऐलान। निसार कोड़े चयो आहे पीपल्स पार्टी सुप्रीम कोर्ट शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती करार ॾियण बाबति रेफरेंस ते फ़ैसिले जी अञा ताईं ओसीड़े में आहे। ईअं लॻे पियो त शहीद भुट्टो रेफरेंस केस जो फ़ैसिलो कंहिं दबाव सबबि न पियो ॿुधाए वञे। साल 2022 तब्दीली सरकार के खात्मे जो साल आहे। इन साल में इलेक्शन थींदी। सूबाई सलाहकार मंसूर वसां जी अगती संदसि वधीक चवण आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते लाहौर में हुकूमत खिलाफ़ धमाल वॼाईंदासीं। तब्दीली सरकार के खात्मे की शुरुआत KPK खां थी चुकी आहे। ईंदड़ चूंडनि में नून लीग ऐं पीपल्स पार्टी विच में मुक़ाबिलो थींदो। PTI मुख़्तसिर सीटूं हासिल कंदी। नून लीग अफवान ख्वाजा आसिफ पंहिंजे खिलाफ़ वज़ीर आज़म इमरान खान के बयान ते आले पुछा जो हक़ ख़त्म करण जो सेशन कोर्ट जो ऑर्डर इस्लामाबाद में चैलेंज करे छॾियो। चीफ जस्टिस इतरमिनुल्लाह सुभाणे ॿुधणी कंदो। दरख़्वास्त साल मूजिब वज़ीर आज़म तरफ़ां 10 लाख रुपया हर्जाने जी दावा में इमरान खान जो बयान दरख़्वास्त गुज़ार जे वकील जी गैर मौजूदगी में रिकॉर्ड कराए पियो। अदालत कानून जो हवालो ॾियण बिना तकड़ में फ़ैसिलो ॿुधायो। आले पुछा जो हक़ ख़त्म करण जो ऑर्डर कलदम करार ॾिनो वञे। सिंध सरकार पारां मुखालिफ़ धुर के मकानी इदारनि जे बिल ते ॻाल्हि जी आज। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त सिंध हुकूमत मकानी इदारनि वारे कानून में तब्दीली लाइ तयारु आहे, पर कानून में तब्दीली लाइ प्रॉपर फोरम असेंबली जो ऐवानी आहे। ऐवान में तरमीम आणिन दलील ॾियनि थी सघे थो त पोज़ीशन जी ॻाल्हि मञी वठो।
सेहत कार्ड पीटीआई जो स्कैंडल है। सेहत कार्ड इमदाद जो सबूत है कि सरकारी अस्पतालों सही न पियो हलन। सेहत कार्ड सरकारी फंड के निजी शोबे में विझण जो नओं तरीक़ो है। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे सेहत कार्ड उन ॻाल्हि जो सबूत है कि पीटीआई पब्लिक सेक्टर के अस्पतालन के पंहिंजी हुकूमत में सही न करे सघी आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो आहे आवाम के खानगी अस्पतालन ॾांहुं वञण ते मजबूर कयो पियो वञे। कोरोना की सूरत वधी चुकी है। क़ौमी तौर जा केस वधी रहा आहिनि। हुकूमत नथी चाहे त सख़्त फ़ैसिला कया वञनि। शहरी एहतियात का कम वठनि। कोरोना ऐं ओमिक्रॉन खां पोइ कोरोना सां ही दुनिया में कोरोना जो पहिरियों केस साम्हूं अची वियो। सिहत जे माहिरनि मूजिबि कोरोना ऐं इन्फ्लुएंजा यानी ज़ुकाम जे ॾुखे इन्फेक्शन के फ्लोरोना जो नालो ॾिनो पियो वञे। नए इन्फेक्शन में मुब्तला मरीज़नि में कोरोना ऐं इन्फ्लुएंजा ॿई वायरस ॾिठा विया आहिनि। इसराइल में ॻोढ़हारी औरत में कोरोना इन्फेक्शन ज़ाहिर। कोरोना वायरस की पंजी लहर पाकिस्तान में बची वही। ओमिक्रॉन केस तेजी सां पखिड़जण लगा। कराची में 10 नवा केस ज़ाहिर। अंग 54 थी वियो। लाहौर में 33 नवा केस रिपोर्ट। अंग 110 थी वियो। जवाबदार आरिफ गिल पेश न थियो त वज़ीर आज़म के घुराईंदासीं। आरिफ गिल के पेश नाहे करो त सुप्रीम कोर्ट के तालो लगाई था सघियो। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जा जवाबदार आरिफ गिल के कैद रखण बाबत केस की ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस गुलजार अहमद जी सरबराही में सुप्रीम कोर्ट के टे रुकनी बेंच पारां आरिफ गिल केस की ॿुधणी कई। अटॉर्नी जनरल अदालत के ॿुधायो त आरिफ गिल हिरासती मर्कज़ में आहे। केस अदालत आणण मुश्किल है। चीफ जस्टिस इमास नीडे चयो त आरिफ गिल के पेश करण सां अदालत की इमारत उडामी वेंदी। हुकूमत के ऑफिसन में करप्शन है तो अदालत छा करे। 2019 का अञा ताईं मामले की इंक्वायरी हली रही है। आरिफ गिल के पेश करियो। अदालत वटि डिफेंस मशीनरी के वधाइण जो इख्तियार है। अदालत सुभाणे आरिफ गिल के पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान खान अणधूरे इम्पायर ते यकीन रखे तो। मुल्की नाड़ो लुटींदड़नि के एनआरओ न ॾिठो। एहतसाब जे अमल खां पोइ ते हटी नथा सघूं। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद लोढ़ी चयो आहे त इमरान खान कंहिंजी ब्लैकमेलिंग में न ईंदो। नायब चेयरमैन जी मुक़ररी एहतसाब ऐं अदलिया में सुधारनि ते अपोज़िशन जी तजवीज़नि जी आसियां कबी। खैबर पख्तूनख्वा जेल जो खटण बदकिस्मती आहे। पीटीआई के गैर मुस्तक़िम करण जी कोशिश पहिरीं साल खां ई कई वई। नून लीग ऐं पीपल्स पार्टी के क़ौमी सियासत करण घुरिजे। लापता माण्हुनि बाबति बिल स्टडी कमेटी ऐं क़ौमी असम्बली में मंजूर बाद लापता। इंसानी हक़नि जी वज़ारत पंहिंजे गुम थियल बिल जी ॻोल्हा शुरू करे छॾी। इंसानी हक़नि जी वफ़ाक़ी वज़ीर शेरी वज़ारी चयो आहे त हुन लापता माण्हुनि बाबति बिल तयारु करे वरितो हो। बिल स्टडी कमेटी ऐं क़ौमी असम्बली में मंजूर बचो। बिल क़ौमी असम्बली खां सेनेट ॾांहुं जे रस्ते में ख़बर नाहे किथे गुम थी वियो। चयो पियो वञे त बिल सेनेट सेक्रेटरीट वटि आहे। वालरल वादी में भारतीय फौज की रियासती दहशतगर्दी जारी। भारतीय फौज श्रीनगर में 2 कश्मीरी नौजवानों के शहीद करे छॾियो। नौजवानों के श्रीनगर जे इलाइक़े हारूनाबाद में घेराव दौरान शहीद कयो पियो। भारतीय फौज इस इलाइक़े जा समूरा दाख़िली ऐं ख़ारजी रस्ता बंद करे छॾिया। इंटरनेट ऐं मोबाइल फोन सर्विस मुअत्तल। डेरा इस्माइल खान में एएनपी से वेची बार उमर खिताब शिरानी से कत्ल में घरवारी मुलविस निकती और इस समेत 3 जवाबदार गिरफ्तार। पुलिस मौजूद कत्ल वारे वाक़े में दहशतगर्दी जो को अंसर शामिल है। मलिर में जाम कुंडो बेचो कागी केमिकल फैक्ट्री में टैंक की सफाई दौरान साह मुसाजर सबब 5 ॼणा फौत 2 ॼणा बेहोश। पौधनि मां 3 ॼणनि जे शिराज इमरान ऐं गुलाम हुसैन तौर सुञाणप। 2 ॼणनि जी सुञाणप न थी सघी। पौधनि जा मर्द ऐं बेहोश थियल पोरित अस्पताल मुंतक़िल।
पाकिस्तान स्टील मिल पुल वेचो रेल जी पटरी पार कंदे ट्रेन जे चक्कर जे नतीजे में पीउ पुट फौत वधाए ज़ख़्मी अब्दुल गफूर मलाडिन पुटनि सां गॾु काठियूं करे वापसी में रेलवे लाइन पार करे वियो हो त कराची खां लाहौर वेंदड़ कराची एक्सप्रेस ट्रेन जो शिकार थी विया। फौतुनि जा मर्द ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। सिजावल में सैयदपुर वटि रोड पार कंदे नौजवान रुस्तम अला ट्रॉलर जे चक्कर में चिबाजी फौत थी वियो। खैरपुर बरसा गोठ इमदाद जतोई जी रवासिन नारी सां मुबैना तौर इज्तिमाई हिदायत जो इंकशाफ मुतासिर नारी पारा इंसाफ की घुर। सुरैया जतोई जो चमनाए ते जवाबदार आफ्ताब जतोई मुख्तार इरफान ऐं वसीम जतोई हिदायत जे ज़ोर 4 महीने ताईं लड़ कंदा रहा। SSP खैरपुर वधायो जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल आहे पर आज़ाद थी रहिया आहिनि। सीनियर साफ़ी ऐं एंकर पर्सन राय पबर जी जनाज़ा नमाज़ करमपुर बरसां संदसि कोर्ट महिरबानी में अदा कई हुई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे साफ़ियुनि ऐं इलाइक़े जे सियासी समाजी अख़बारनि जी वॾे अमन में शिरकत कई। राय पबर खे सभिनी नाले नक़ल सां वारी कब्रिस्तान शाह हुसैन में मिटी मां हवाले कयो वियो। पहिरियों सां तासुब जो सिलसिलो जारी। ओला वारियुनि हवाउनि जो सिलसिलो मुल्क में दाख़िल थी वियो। अॼु खां मुल्क जे अक्सर इलाइक़नि में बरसातुनि जो नओं सिलसिलो शुरू थियण जो इम्कान। बरसातुनि जो सिलसिलो 7 जनवरी ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कोयटा ऐं बलूचिस्तान जे अक्सर इलाइक़नि सिबी बोलान कलात कुस्तान नसीराबाद कुहेलो ऐं कुल सुलेमान में ऐं बरसाती नालनि में ॿोॾि अचण जो ख़दशो आहे। कराची लाड़कानी सखर जामशोरी डेरा गाज़ी खान रहीमयार खान बावलपुर ऐं मुल्तान में बि मींहुं वसण जो इम्कान आहे। ऐं सिंध जे वॾे वज़ीर आदिल शाह सां क़ौमी क्रिकेटर शाहनवाज़ ताहिरी जी मुलाक़ात। शाहनवाज़ ताहिरी पंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि खे बि वॾे वज़ीर सां मुलाक़ात कराई। वॾे वज़ीर आदिल शाह चयो आहे शाहनवाज़ ताहिरी बासलाहियत रांदीगर ऐं पाकिस्तानी क्रिकेट टीम जो स्टार आहे। खेसि प्रमोट कयो वेंदो। सांगर जे बहितरीन स्पिनर नौमान ऐं ॿिनि नौजवाननि खे क्रिकेट में अॻिते आंदो वेंदो। वॾे वज़ीर शाहनवाज़ ताहिरी खे शीर सिंधी टोपी ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कयो। नाज़रीन वक़्त जी ख़बरूं वॾी ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।